शिकस्त हाल क़बर कच्ची मिट्टीअ वारी उनखे ॾिसी माण्हू खे पंहिंजो मौत यादि अचे। कंहिं अलाह जे वलीअ या कंहिं आलिम बुज़ुर्ग जी क़बर खे पको ॿधो वञे त जाइज़ आहे। बाक़ी आम माण्हू जी जेके क़बरूं आहिनि उन्हनि खे कचो ई रहणु घुरिजे, पको न कजे। बाक़ी वक़्तु गुज़रण सां या बारिशुनि में झुकी वञनि थियूं त पोइ उनजे मथां मिटी विझी ऐं उनखे थोरो मथे उहो कूहट जेको आहे उहो ज़ाहिर कजे त उन में हर्ज न आहे। असांजे फ़क़ीहनि ईअं लिखियो आहे त क़बर मथे एतिरी कयो जो क़बर खोटबी आहे न त मिटी ॿाहिरि कढबी आहे, वरी मैयत खे पूरे वरी मथो मिटी वराइबी आहे, थोरी मिटी बचंदी आहे, बसि उहा ई मिटी मथां कुंवट उन ई मिटी जो ठाहियो जेका क़बर मां निकिती आहे वरी ढकी आहे। बसि ॿी ॿाहिरीं मिटी खणी अची उन में न विझो। सम्झो था? हाणे एॾे तव्हां वेंदो न बलोचिस्तान ॾे या एॾे जेकमाबाद ॾे त हिकिड़ी हिकिड़ी क़बर असांजे सिंध जे 8 क़बरुनि जहिड़ी आहे। वॾियूं वॾियूं ठाहींदा कोठे जहिड़ियूं क़बरूं। मां पुछियो मानो हीअ छाजे लाइ हेॾियूं वॾियूं क़बरूं ठाहींदो? चई असां बरोच माण्हू आहियूं, बरोच जी क़बर बसो ज़बरी हुजे। इहा जहालत आहे। हाणे मसलन एकड़ खण जो क़ब्रिस्तान आहे, अहिड़ियूं जेकॾहिं 5-10 माण्हू मुआदे हो एकड़ ई पूरो। ऐं जेका क़बर हिकिड़ो भेरो ठही वई त उहा शइ उन मैयत जे हवाले आहे। उहा ओतिरी ज़मीन 6 फुट आहे ॾिघी ऐं 3 फुट वेकिरी आहे, इहा मैयत जी मिल्कियत आहे। उन खे पंहिंजे ज़ाती इस्तेमाल में न आणिजे, या उन जे मथां का जॻह न ठाहिजे। जिते क़बर आहे उते लत न ॾिजे। लत रखे, जेको माण्हू क़बर ते लत रखे थो त साईं जन फरमायो आहे त ॿरंदड़ टांडनि ते पेर रखो पर कंहिं मुस्लमान जे क़बर ते लत न ॾियो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जी आदत मुबारक हुई जो साईं जन ईंदा क़ब्रिस्तान में त जुती मुबारक लाहींदा, पेर उघाड़ा करे हलंदा। हिकिड़े भेरे मां गॾु हुयुसि क़िबला साईं जन हज़रत महबूब इलाही रहमतुल्लाह अलैहि सां। हिकिड़े क़ब्रिस्तान में साईं जन आया, ॿाहिरि जुती लाथऊं, गर्मी हुजे ॾाढी, ॿियो वरी उहा ज़मीन बि ईअं कुकरा ऐं कलर वारी, किथे वरी पथरियूं हुयूं, किथे कंडा हुया ऐं नाहमवार ज़मीन हुई। साईं जन जा पेर मुबारक नाज़ुक हूंदा, पर पोइ पाण यको जेतिरो वक़्तु हलिया त जुती न पातऊं, पेर उघाड़ा करे। साईं जन फरमायो त हुकुम ईअं आहे, क़ब्रिस्तान में जुती न पाइजे ऐं क़बरुनि ॾे मुंहुं करे पेशाब न कजे। मिसाल क़बरूं ठहियूं पियूं, कंहिंखे काकूस अची वियो या पेशाब अची वियो, विच में मुक़ाम में वेही पेशाब करे
विच माण्हुनि में वेही पेशाब करणु ऐं क़ब्रुनि जे विच में वेही पेशाब करणु ॿई बराबरि आहे। हाणे मिसाल ही जमायत वेठी आहे हिते सभई वेठा था ॾिसनि, हिते को माण्हू गोॾ लाइ हिते वेहंदो, शर्म थींदो, लजी थींदो त यार माण्हू ॾिसनि था मां कीअं पंहिंजी उघड़ ज़ाहिर करे वियां। त कब्रिस्तान में बि कीअं हया ऐं शर्म कयो, हिकु मुआ ॾिसनि था तव्हां नथा ॾिसो पर उहे तव्हांखे ॾिसनि था। कंहिं क़ब्र ते जुती सां लताड़णु या टेक ॾेई वेहणु। हाणे मां ॾिठो आहे जाहिल माण्हू पीरनि बुज़ुर्गनि जी क़ब्रुनि ते वेंदा आहिनि, उहे मथो टेकियूं वेठा हूंदा हुते। हीअ मिसाल क़ब्र जो आहे, उहो थलो ठहियलु आहे, उन ते इहे मथो रखियूं वेठा हूंदा, या वरी इहे ठूठ रखियूं वेठा हूंदा। सुहिणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकिड़े माण्हू खे ॾिठो जेको क़ब्र ते हीअं टेक लॻायूं वेठो हो। साईं करीमनि फरमायोसि त या साहिबल क़ब्र अनज़िल मिनल क़ब्र ला तुज़ीह वला युज़ीक। ए क़ब्र ते टेक लॻाइण वारा हेठि हट पोइ ते क़ब्र वारे खे न ईज़ा आहे, न वरी इहो ई तोखे ईज़ा आहे। हिन क़ब्र खे टेक लॻाए वेहण इहो ॼण उनखे ईज़ा पहुचाइणो आहे। हिकिड़ो बुज़ुर्ग हो, हेतो त मां इमाम जलालुद्दीन सुयूती लिखियो आहे इहो वाक़ियो। हिकिड़े जाइ तूं लंघियुसि, राति थी वई, सफ़र हुजे, पोइ क़ब्रिस्तान हुजे, उते ई लेटी पियुसि, थकिजी पियुसि। मुंहिंजो हाणे ॾींहुं अचे त पोइ थो वञा। हाणे मूंखे विहाणे जी टेक ॾेई सुम्हण जी आदत हुई, हाणे विहाणो हुयो कोन। पोइ हिकिड़ी क़ब्र हुई, उन क़ब्र ते टेक लॻाए ऐं सुम्ही पियुसि। चई राति जो मूंखे निंड अची वई। आधी राति जो जीअं न को माण्हू चिंघंदो आहे, किथे वज़न पइजी वञे त माण्हू चिंघंदो आहे ॿार जे करे, ईअं चिंगकार जो आवाज़ पियो अचे। अखि खुली वई, असां हेॾे होॾे माण्हू खे केरु कोन्हे को, ही पंहिंजो आवाज़ किथां आहे? पोइ ॾिसां थो न क़ब्र मंझूं पियो आवाज़ अचे। उन चयो नालो वठी, चई फलाणा तो यको मूं ते टेक ॾेयूं सुतो पियो ऐं मूंखे ॾाढो तो ईज़ा पहुचायो आहे। मूं चयोमांसि त मां त क़ब्र जी मिटी ते टेक ॾिनी, या तो मिटी ते टेक ॾिनी, ॼण मूं क़ब्र वारे खे तो ईज़ा पहुचायो आहे। पोइ मूं चयोमांसि त मूं तौबह कई, मूंखे माफ़ कजांइ, मां अॻिते वरी अहिड़ो कमु न कंदुसि। पर एॾे ॿुधाए भला क़ब्रुनि में छा हाल आहे? चई तव्हां जेके दुनिया में रहिया पिया आहियो न, तव्हां अमल करे सघो था, पर तव्हांखे अमलनि जी अहमियत जो क़दुरु कोन्हे। असां जेके क़ब्र में अचे पिया आहियूं, असांखे अमलनि जी अहमियत जो क़दुरु हिते थियो आहे, पर हाणे अमल करे नथा सघूं। हाणे अमल करे नथा सघो। तव्हां अमल करे सघो था दुनिया वारा, पर तव्हांखे क़दुरु कोन्हे। असांखे क़दुरु थियो आहे, पर अमल करे नथा सघूं। तव्हां इहे सम्झी ॻाल्हि जी? अमल साल मिसाल, हाणे नमाज़ पढ़ीसीं, सुभाणे वरी मस्जिद में वेठा आहियूं, चार ॻाल्हियूं दीन जूं ॿुधूं था, त इन जी अहमियत छा आहे? इन वेहण मस्जिद शरीफ़ में इन जो अजुर छा आहे, सवाब छा आहे? असां अमल त कयूं था, पर उन जी अहमियत जी ख़बर न आहे। क़ब्र में वञण खां पोइ ख़बर पए थी त इन्हनि अमलनि जो अजुर छा आहे, सवाब छा आहे, इन जो एज़ाज़ छा आहे, इन अमलनि जो अलाह वटि इनाम छा आहे। क़ब्र में पहुचण खां पोइ माण्हू खे ख़बर पवे थी। पर हाणे जेको क़ब्र में पहुची वियो, उनखे ख़बर पइजी त थोरो अमल बि केॾो वॾो उनजो अजुर ऐं सवाबु, पर उते करे कोन थो सघे, छो त उहो जहान मटिजी वियो उनजो, दुनिया में जो हलियो वियो, हाणे बरज़ख जे जहान में आहे। सम्झो था? त
क़ब्रुनि वारनि खे मुअल न सम्झो। ईअं न चओ त इहे मरी विया हलिया बसि हाणे मिटी में पइजी विया ख़तमु थी विया, न। उन क़ब्र में जेको मैयत आहे उनखे ख़बर पवे थी। जेकॾहिं मोमिन आहे त उनजी क़ब्र जे अंदरि उनजो जिस्म बि साबित सलामत रहे। हिकिड़ो शख़्स हुयो, चए पियो सफ़र में वञा पियो, सफ़र कंदे कंदे हिकिड़ी जाइ ते परते ॻोठ हुयो, ॻोठ जो क़ब्रिस्तान हुन रस्ते जे भर में क़ब्रिस्तान हुयो। उते हिकिड़ो मन ठहियो पियो। उन मन में मां राति सुम्ही। मन सम्झो था, छपर झूपड़ी, झूपड़ी रस्ते जे पासे में ठहियल हुई। वाटड़नि जे लाइ ठाहे छॾी त को माण्हू हिते वेही मंझंदि आहे या राति गुज़ारे, त उहा झूपड़ी ठहियल हुजे। पोइ उन माण्हू चयो त मां हुते झूपड़ी जे हेठों सुम्ही पियुसि, निंड अची वई। जीअं राति जो पंहिंजो निंड पियो हुजां, ॾिसां त हिकिड़ी औरत आई, तो चहिरो सॼो हुनजो कपिड़े में ढकियल हो, मुंहं ते नक़ाब चढ़ियल हुअसि, थोरो हींअर बि अखियूं हुनजूं ज़ाहिर हुयूं। हीअं तबक हुजेसि, पंहिंजो सिंधी में पाट सॾिबो आहे, तालड़ो, उहो चांवरनि जो हुजे, पर चांवर भला सुखदासी चांवर ख़ुशबूदार उहे हुजनि। उहे चई त मुसाफ़िर तोखे बुख लॻी हूंदी, मानी खा, चांवर खा। चांवर खाधा, पर एॾा लज़ीज़, एॾा मज़ेदार ख़ुशबूदार चांवर। मां बि बुखारो हुउसि, सॼो पाटड़ो खाई वियुसि। उन में ॿूटियूं हुजनि, जीअं ॿूटी खाइबी आहे त वरी उहो हॾो माण्हू उछलाईंदो आहे ॿाहिरि, या वरी पाटड़े में माण्हू खाए थो त वरी इहे दाणा पंहिंजे पासे ॾों हेठि किरी बि पवंदा आहिनि। ईअं मूं खाधो, दाणा हेठि किरिया, वरी जेके हॾा चूसे उहे फिटी कयमि। चई निंड में मूं ॾिठो, सुबुह जो उथां त मां ढाओ पियो आहियां, बाक़ाइदे सां सुतो हुउसि त बुखारो हुउसि, वरी उथियुसि त ड्रावल हुयुसि। पोइ उते जिथे मूं खाधो न उन पंहिंजे उन छपर में, चई उते ॾिसां त उहे जेकी चांवर किरियल से उहे बि किरिया पिया आहिनि। उहे जेके हॾा चूसे रखियमि उहे हॾा बि पिया आहिनि, पर पाटलो बि कोन्हे, उहा माई बि कोन्हे। मूंखे ढव लॻो पियो आहे, मूंखे अजब लॻो त यार ही कीअं, ही मूं छा ॾिठो। ॾिठुमि त ख़्वाब में चांवर बि खाधमि, वरी हे चांवर बि उहे साॻा ई, उन में ख़ुशबू बि उहा साॻी। पोइ चई त मूंखे तजसुस थियो त इहो राज़ कहिड़ो हुयो। परियों जेको ॻोठ हुयो, उन ॻोठ में वियुसि, उते पुछा कयमि त भई राति मां हिते हिन झूपड़ी में रहियो हुउसि, इहो मूं राति हिकिड़ो मंज़र हिते ॾिठो आहे। पोइ उन्हनि चयो ॻोठ वारनि त उहा जेका तो औरत ॾिठी अहिड़े रंग जी हुई? चई हा। अहिड़ो लिबास पातल हुउसि? चई हा। अहिड़ो निकाब पातल हुउसि? चई हा। चई इहा असांजे ॻोठ जी अलाह वारी हुई, सखियाणी हुई, गुज़ारे वई आहे। इन रस्ते सां जेको बि राति रहंदो आहे उनखे इहा मानी खाराईंदी। जे केतिरा मुसाफ़िर हितां लंघिया आहिनि, उन्हनि खे मानी खाराई त उन्हनि असां सां ॻाल्हियूं कयूं। अजीब ॻाल्हि मूंखे इहा लॻी। अलाह जा पाना पंहिंजे क़ब्रुनि में बि हयात आहिनि, ज़िंदा आहिनि।
मुल्लनि खे कहिड़ी ख़बर आहे अलाह वारनि जो शान छा। मुल्ला चवंदा मरी विया, मिटी में मिली विया, का ख़बर कोन अथनि। हक़ीक़त में अल्लाह जे दोस्तनि खे रब करीम अजीब ज़िंदगी ॾिनी। काछे में ॻोठ आहे खैरपुनाथन शाह आहे न, ज़िलो दादू तालुको खैरपुनाथन शाह, हितां खां मथे रस्तो वेंदो आहे काछे जे इलाइक़े में राॼो देरो। उन राॼे देरे जे पासे में हिकिड़ी दरगाह आहे मस्त केहर शाह दरगाह, बुज़ुर्ग जी क़बर आहे मस्त केहर शाह सम्झो। उते माण्हू वेंदा आहिनि, सुखाऊं पासींदा आहिनि ऐं उते दुआऊं घुरंदा आहिनि। माण्हुनि जा कम थी वेंदा आहिनि, जेको वेंदो आहे कम थी वेंदा आहिनि। हज़रत मियां महमूद साईं रहमतुल्लाह अलैह मुंहिंजे ॾाॾा साईं जन जा मुर्शिद हुया। उहे आया उन क़ब्रिस्तान ते, पोइ मुराक़बो कयूं घणी देरि ताईं। पोइ जेॾी महिल मुराक़बे खां फ़ारिग़ थिया, दुआ घुरियूं, फरमायूं त हिन क़ब्रिस्तान में हिकिड़ी औरत दफ़न थियल आहे, 17 सालनि जी नौजवान छोकिरी हुई जो वफ़ात करे वई, 17 साल जी उमिरि जी हुई। उन औरत खे अल्लाह ताला अहिड़ो विलायत जो दर्जो ॾिनो आहे जो उन जी क़ब्र जे मथां नूर थो वसे पियो आसमान ते। उहा हज़रत गौस बहावल हक़ मुल्तानी रहमतुल्लाह अलैह जी मुरीदियाणी हुई। उहो गौस पाक हिते सिंध में ईंदा हुआ, हितां जा माण्हू सिंध जा गौस बहावल हक़ मुल्तान वारे ॾे वेंदा हुआ, अञा ताईं बि वेंदा आहिनि, प्यादल माण्हू वेंदा आहिनि। हे जेको हींअर वज़ीर ख़ारजा आहे न शाह महमूद कुरैशी, इन्हनि जो ख़ानदान वॾो बुज़ुर्ग जेको हुयो गौसुल आलमीन, उन बुज़ुर्ग जी मुरीदियाणी हुई। पोइ बुज़ुर्ग बयान पे कयो, तवज्जो ॾिनई, बुज़ुर्ग पंहिंजे फैज़ जो तवज्जो ॾिनो त उन छोकिरी खे जज़्बो थी वियो। उन जज़्बे में अल्लाह 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 कंदे बेहोश थी किरी दम परवाज़, जज़्बे जी कैफ़ियत में उहा माई वफ़ात करे। ही उन औरत जो फैज़ आहे जेकी हिते साहिल अचनि था, उन्हनि जो कम थियनि था, मुरादूं पूरियूं थियनि थियूं, इहो उन औरत जे रूहानियत चवंदी भला हे मस्त केहर छा, इहो पाण पियो थो मार खाए, इहो पाण सज़ा पियो थो खाए, इन जे करे न आहे। मशहूरु दरगाह आहे मस्त केहर जा, जो मुक़ाम सॾिबो आहे केहर शाह जो मुक़ाम। उहो केहर शाह घणो वक़्तु न थियो आहे, हाणे जो आहे। मूं हिकिड़ो माण्हू ॾिठो, फ़कीर नालो मोहम्मद अली, ऐं दुल्तानी जे ॻोठ जो हुयो। उन फ़कीर मूंसां ॻाल्हि कई, चई त मूं पाण केहर शाह ॾिठो, केहर शाह मूं पाण पंहिंजे अखियुनि सां ॾिठो, सॼो ॾींहुं भंग पीअंदो, सॼो ॾींहुं भंग। वेठा हूंदा हुआसीं चेला चपाटा पिया घोटींदा, जेको ईंदो उनखे बि उहो प्यालड़ी भरे ॾींदो, पाण पियो पीअंदो, सॼो ॾींहुं भंग में हूंदो। फ़कीर मोहम्मद अली नेक माण्हू, पीर मिठा साईं जो मुरीद हुयो। उन मूंसां ॻाल्हि कई, मूं पाण उहो अखियुनि सां ॾिठो हुयो त नशे जो मवाली हूंदो केहर शाह। इहा तस्दीक हज़रत मियां महमूद साईं बि कई त केहर शाह पाण बि थो मार खाए,
ही जेको फैज़ हिते मिले थो माण्हुनि जूं मुरादूं पूरियूं थियनि थियूं इहो उन न्याणी जो रूहानियत जी फैज़। पोइ माण्हुनि चयो साईं उहो असांखे क़बर निशानदेही करे ॾियो। पोइ बुज़ुर्ग ॿुधायो त हीअ क़बर आहे। पोइ उन क़बर ते माण्हुनि विझी छॾियो कपिड़ो, पड़ वांगुरु कपिड़ो विझी छॾियो। पोइ वरी मींहं आया, बरसातूं थियूं, हवाऊं तूफ़ाननि में उहो कपिड़ो लही वियो। वरी माण्हुनि खां ख़बर न पई त उहा क़बर कहिड़ी आहे। वरी पासे में का ॿी क़बर हुई, उन ते उहो कपिड़ो विछाए छॾी। हज़रत साईं मशहूरी साहिब रहमतुल्लाह अलैह आया। हज़रत साईं मोहम्मद कासिम मशहूरी रहमतुल्लाह अलैह उन सां इहा ॻाल्हि कयूं त साईं हीअं मियां मामूद साईं आयो, उन हीअ छोकिरी जी ॻाल्हि कई त हेॾे फैज़ वारी आहे। पोइ हज़रत साईं मशहूरियुनि वारनि खे वठी विया, उन क़बर ते मुराक़बो कयूं। पोइ हज़रत साईं मशहूरी साहिबु फरमायो हे जंहिं ते पड़ विधो अथव इहो कंहिं औरत जी क़बर त कोन्हे का, इहो हिकिड़ो नांगो फ़क़ीर आहे, उन जी क़बर आहे। उहा जेका माई जी क़बर आहे उहा ही आहे। उहा निशानदेही साईं मशहूरी साहिब जन कई। वाकई बि उहा क़बर हुई जेका हज़रत साईं महमूद साईं ॿुधाए विया। वरी असांजो फ़क़ीर हूंदो बाबा साईं जन जो मास्तर अहमद ज़मान, ॾाढो नेक माण्हू हूंदो, तमामु साले इंसान। उन मूंसां ॻाल्हि कई, चई जॾहिं हज़रत साईं महबूब इलाही रहमतुल्लाह अलैह हुते वियासीं, पोइ उतां जे माण्हुनि राजे दिरे जे साईं जन खे अर्ज़ु कयो त साईं हाणे असांखे थोरो मुग़ालतो आहे। हज़रत मियां मामूद साईं ॾसे विया क़बर, वरी इहो हवाऊं तूफ़ाननि मींहंनि में उहो कपिड़ो हटी वियो। वरी माण्हुनि हिकिड़ी ॿी क़बर ते विधो। पोइ साईं मशहूरी साहिब जन ॿुधायो त हीअ क़बर आहे। हाणे तव्हां अला वारा आहियो, नज़र वारा आहियो, तव्हां असांखे ॿुधायो त उहा बीबी साईं जी क़बर कहिड़ी आहे। हज़रत महबूब इलाही रहमतुल्लाह अलैह मुराक़बो करे उहा ई क़बर साईं जन ॿुधाई त वाकई हीअ फैज़ वारी औरत आहे ऐं वाकई हिन जे करे सॼे क़ब्रिस्तान ते रब जी रहमत। उहा ई साईं जन बि निशानदेही कई जेका मियां महमूद साईं। अलाह साईं जा दोस्त वली मर्द हुजनि या औरतूं, रब जा रंग निराला आहिनि। ॿी हिकिड़ी ॻाल्हि कंदा साईं जन त मियां महमूद साईं रहमतुल्लाह अलैह काछे जे सफ़र में निकिता। पोइ सफ़र में हलंदे हिकिड़ी जाइ ते राति पइजी वई। सियारो हुजे, सख़्तु सीउ हुजे, जनवरी महीनो, ऐं उते दरगाह फतूअल शाह, सॾिबो आहे फतूअल शाह जो दाइरो, उते अची राति पइजी वई। पोइ मियां महमूद साईं फरमाया त हाणे राति हिते रहूं था, सुभाणे ॾींहुं थिए त पोइ अॻिते हलंदासीं मंज़िल ते। राति उते रहिया। पोइ उते बुज़ुर्ग जी जेका दरगाह, उते सुकल काठियुनि जा खोड़ ढेर पिया आहिनि, पर केरु खणंदो न आहे। सिंध जा माण्हू पंहिंजा लाश जनाज़ा खणी वेंदा आहिनि, उते फतूअल शाह जे मुक़ाम ते पूरींदा आहिनि। वॾड़ा असांजा हिते आहिनि, हॾा हॾनि सां मिलायूं, पोइ उठनि ते लाश खणी वेंदा। पोइ हीअं खट रखंदा न उठ जे मथां, त हेॾे होॾे किरे न लाश। पोइ हीअं काठियूं खोड़ींदा, हेॾो बि हेॾो काठियूं खोड़े उन में विच में उहा डोली ॿधंदा। पोइ उहे जेके काठियूं हीअं ॿधंदा ॾक, उहे वरी खणी दरगाह जे पासे में फिटी करे छॾींदा। हाणे इहे ॾक बि ढेर पिया हुजनि,
कब्रिस्तान में बड़ खबड़ या कंडी इहे वण बि सुका उहे बि टारियूं पियूं आहिनि, पर उन बुज़ुर्ग जो चवणु आहे त मुंहिंजे मुक़ाम जो केर बि काठी न खणे। जेको काठी खणंदो या उनजी टंग भॼे या बांह भॼे या अखि निकिरे, को नुक़सानु उनखे थिए। बुज़ुर्ग जो इहो चवणु आहे त मुंहिंजे दरगाह तो केर बि काठी न खणे। मियां मामू साईं जो राति रहिया सीउ बुझे, फ़क़ीर खे चयो भाई काठियूं ढेर पिया आहिनि, खणी अच त बाहिड़ी ॿारियूं हथ सेकियूं। फ़क़ीर वियो, काठियुनि जी हड़ ॿधई, हड़ ॿधी हीअं खणण लॻो त कब्र मां हकल थी हुंगर जो थी त फ़क़ीर खे ॾकणी वठी वई, काठियूं उते छॾे वठी पोइ हिते भॻो। मोटी आहे हीअं दिलि धड़ धड़ पई करेसि, सहके पियो। साईं फरमाया वाह पुट छा थियो? चईं बुज़ुर्ग ॾाढो जलाली आहे, मां अञा काठियूं कयूं ऐं कब्र मां हुंगर थी। अड़े तूं त को सफ़ा बुज़दिल आहे। ॿिए फ़क़ीर खे वयो, फ़क़ीर तूं वञ पुट, तूं काठियूं खणी आ। उहो वियो, उन वॾी हड़ ॿधी ऐं खणे पियो त वरी कब्र मां हकल थी छॾियईं काठियूं ॿियो फ़क़ीर मोटी आयो, इहे ख़ाली। हज़रत साईं मियां महमूद जलाली बुज़ुर्ग हुयो, जलाली बुज़ुर्ग हुयो। हीअं कंहिंसां ॻाल्हाईंदो न वेठो, साम्हूं कंहिंसां ॻाल्हाईंदो, उनजे हेॾे ॾिठो या हेॾे त ठका लपाट कढाईंदो, गिटे में ठका कुते जा पुट, मां त तोसां ॻाल्हायां तूं वरी हेॾे बुज़ुर्ग तबियत में जलाली हूंदो। साईं जन फरमाए त मूं शादी कई, पोइ बाबा साईं मूंखे वठी विया पंहिंजे मुर्शिदनि वटि। साईं पुट परणायो अथमि, शादी कई अथमि वरी दुआ जे लाइ। पोइ साईं जन फरमाए त मां अॻियूं वेठो हुजां, मूंखे ॾिसी ऐं मियां मामू साईं चयो अबा मियां इलाही बख़्श शादी कई अथई? मुंहिंजो हा साईं शादी कई अथई। या पुट शादी में घणो मज़ो आहे? मुंहिंजो साईं ॾाढो मज़ो। चई केतिरो मज़ो आहे? हा चयो हाणे बुज़ुर्ग खे मां कहिड़ो जवाबु ॾियां, छा चवां? चइबो आहे ॾिस, केलनि जो मिठाण पंहिंजो आहे, कमंद जो मिठाण पंहिंजो आहे, खंड जो मिठाण पंहिंजो आहे, गुड़ जो मिठाण पंहिंजो आहे, मुस्ती जो मिठाण पंहिंजो आहे। पुट इलाही बख़्श पोयो इन में शादी में केतिरो मिठाज आहे? साईं जन फरमाए त मां ॾाढो हेठि करे वेठुसि। पोइ पाण बुज़ुर्ग चए भाई एॾो मज़ो आहे जो चइजे त सॼो ई माण्हू हलियो वञे, जे जाइ हुजे त कौरो मुसलो बि खयूं वञे। मियां महमूद साईं रहमतुल्लाह अलैह फ़क़ीर जो ड्रोड़ी आयो, ॿियो बि ख़ाली मोटी आयो, काठियूं न खणी आयो त बुज़ुर्ग पाण उथियो, जोश में कावड़ में उथियो, वञी वॾी भरी ॿधई काठियुनि जी, खयईं हड़ खयईं त वरी कब्र मां हकल थी मियां मामू साईं चयो फिटण तूं मरी वियो ही त बि लालच नथो छॾी। असां त सीअ में मरूं, बाहिड़ी ॿारींदासीं, हथ सेकींदासीं, तूं काठियुनि खे कब्र में कंदे छा? यार मां काठियूं खयूं थो वञा, जेको करिणो अथई तो कर। कब्र वारे खे ईअं चयो, काठियूं खणी आया, बाहि ॿारियूं, हथ सेकियूं, सुम्हणी निमाज़ पढ़ियूं, संजो टरियो त हिकिड़ो माण्हू परे खां अचे पियो, ईअं मानियुनि जो थहो भुजेसि, चौरी खीर जी भुजेसि। अचे पोइ अचे मियां मामू साईं फ़क़ीर, उन्हनि खे अचे मानी बि ॾिनई, खीर बि ॾिनई। मियां मामू साईं फरमायो हीअ कीअं पोइ ताज़ी मानी बि गरम हुजे, खीर कीअं थो थिए? चईसि मां आहियां हिन बुज़ुर्ग जो ॿुहारीदार, दरगाह जो ॿुहारीदार आहियां। हींअर मां सुतुसि, अञा मस अखि लॻी
तो ख्वाब में बुजुर्ग आया फरमायूं त वञ पुट मुंहिंजा महिमान आया थी दरगाह ते उन्हनि खे मान ॾेखार चेगड़ो काठियूं खणण न पियो ॾिए हाणे वरी महिमानी थो खाराए अल्लाह जा दोस्त हयात हूंदा आहिनि अहिड़ो वाक़ियो हदीसुनि में बि आयो आहे असां बि सगोरा सफ़र में हुया हिकिड़ी जाइ ते खेमो खोड़ियूं तंबू लॻायूं त उतां हेठूं क़ुरान शरीफ़ सूर मुल्क तबार सूरत जे तिलावत जो आवाज़ पियो अचे पोइ असां बि परेशान थी विया ही छाजो आवाज़ आहे पोइ खेमो उतां पटियूं वरी ॿी जाइ ते लॻायूं साईं करीमनि खे ॿुधायूं पाण फरमायूं त इहो माण्हू इन तबार सूरत जी तिलावत करण वारो हुयो इहा नाजिया ऐं मुंजिया सूरत आहे यानी निजात ॾियण वारी क़ब्र जे अज़ाब खां बचाइण वारी इहा सूरत आहे जेको राति जे वक़्त में पढ़ंदो उनखे क़ब्र जो अज़ाब न थींदो इहो इन सूरत जे पढ़ण जो आदती हुयो मरी वियो आहे त क़ब्र में बि इहा सूरत पढ़ी हाणे जॾहिं इहे क़ब्रुनि वारा ज़िंद आहिनि क़ुर पढ़नि था उनखे ख़बर बि आहे शूर बि आहे उन्हनि मां नफ़ो बि आहे त पोइ क़ब्रुनि जी इज़त कजे या न कजे लताड़णो पेर ॾियणो या उते वञी पंहिंजो टहक ॾियणो खिलणो इहो दुरुस्त न आहे क़ब्रिस्तान में खिलो न क़ब्रिस्तान में जॾहिं वञो पेर उघाड़ा वञो ऐं उते दुनियावी ॻाल्हियूं न कयो वॾा टहक ॾेई न खिलो ऐं उते खाओ न पीओ न क़ब्रिस्तान जे अंदरि जेको मिसाल दरगाहुनि में वेंदा न पोइ उते रेवड़ियूं विराईंदा पताशा विराईंदा उते माण्हू खाईंदा पिया इहो क़ब्रिस्तान में खाइण न खपे एतिराम ऐं अदब करणु जेतिरो अदब ओतिरो नसीब अलाह ताला शरफ़